जिते रब जो कुरान पढ़ियो वेंदो आहे लखन में करोड़न में मलाइक लही अची अल्लाह जो कुरान ॿुधंदा आहिनि मुंड खां वठी आख़िर ते वेठा हूंदा आहिनि जॾहिं दुआ थींदी आहे उहे बि हथड़ा खणी चवंदा आहिनि मौला हिननि खे माफ़ कर तो अज अरुश खां आया मलिक लही इहा ॻाल्हि अदा बिल्कुल असही जेका पाण मोहम्मद आहे चई जेका पाण मोहम्मद आहे चई इहा साफ़ सची त बयानी आहे न रात भलारीअ जे त अंदर अज कुरान जो जलसो चए तो जिन कदम भरे कुरान ॿुधो जिन पंध करे कुरान ॿुधो जिन निंड फिटाए कुरान ॿुधो कुरान जो शान बयान ॿुधो रब जी रहमत वारो ऐलान ॿुधो तिनके जन्नत जी मेहमानी आ हिन रात भलारीअ जे त अंदर अज कुरान जो जलसो आ और मुझा प्यारा भाई ये कुरान रहमत वारो बरकत वारो कुरान थव जे शहर में पढ़जे जे गोठ में पढ़जे खुदा जो कसम भितर भितर ते रहमत वसी वनी अल्लाह जाने तो लख लख मुबारक मान जे अबे अमड़ के दिया तो जिन पंजन बच्चन के कुरान मजीद पढ़ायो आ ए क़यामत जो दिहाड़ो थींदो बच्चा शफाअत कंदई बेड़ा पार थी वेंदई ए मदीने जे मीर इमाम लंबिया सोहनन जे सरदार नबी सवा लख नबियन जे ताज नबी फरमायो मन कर अल कुरान व बिमा फीह उल्बिस वालिदाहु ताज यौमुल क़ियामा ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स मुझो दिलबर नबी तो फरमाए मुझो सोनो हबीब तो फरमाए मां गालाए गलती थी वने दुनिया जो मौलवी को पीर गालाए गलती थी सके थी पर आमिना जो लाल गालाईंदो वने तो हदीस ठही पई उन सोने हबीब फरमाए क़यामत जो दिहाड़ो थींदो कुरान मजीद के पढ़ंदड़ ओन मासूम नीगर जे कुरान के जीअ में जायूं ॾिनो उन जे अबे अम्मा जे मथन ते अल्लाह सोना ताज रखाईंदो दुनिया जे वज़ीरन के अहिड़ा ताज न मिलिया जेका कुरान जे हाफ़िज़न जे अबे अम्मा के मिलंदा सही में केड़ा सोहना हुंदा केड़ा हसीन हुंदा उनन जी रोशनी न बल्फ जेडी होंदी चंद्र जेडी रोशनी होंदी सिज जेडी रोशनी होंदी फरमाइन नज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स नबी तो फरमाए सिज चंद्र भी दिसी जंके शक्की शक्की पिया थींदो सिज भी शर्मिंदो चंद्र भी शर्मिंदो हो ताज उनके अबे अम्मा के मिलंदो जे हारी पंजे बच्चे के हर हलाए मजदूरी करे तैयारियों कई तकलीफूं कई पर पंजे पुत्र के कुरान पढ़ाई मैं यकीनन चवा तो खुदा जो कसम आ हो बचड़ो जिन तवा कुरान पढ़ियो आ वनी तवा भी मदरसन में वनी कुरान पढ़ायो दीन जो कम कजो दुनिया जो कम न कोन वठजो ए तुजी आखिरत जे ला सामान तो ठए ओ मुजा प्यारा भा ए जसी ते दीन जो कम कंदो रहंदो मत हिन जो सिलसिलो जारी रह ये भी तमा जो हिन मदरसे जे हिन मदरसो आ कहीं कायम क्यों होंदो जे जमीन दीनी होंदी जिन तामीरात में हिस्सो वरतो होंदो खुदा जो कसम जे जियरा हिन भी रहमत कन जे मरी कब्रन में पुगा हिन कब्रन ते भी अल्लाह जी रहमत थी वसे एड़ी पोख पोखे वणो जो मरण का पो क़यामत ते सदको जारी ये मदरसा मामूली ना हिनन मदरसन के अंदर हाफिज ऐं कारी ऐं आलिम तैयार थींदा आहिनि तॾहिं मुझे सोने हबीब मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया रईसुल अंबिया सवा लख नबियन जे ताज नबी फरमायो मुझे मिठड़े मुहम्मद करीम फरमायो लौला यकूनुल कुरान मुझे मिठे रब मुखे जो लौला यकूनुल कुरान मकबूजन फी सुदूरिहिम लहलकतिद दुनिया व मन अलैहा रब तो फरमाए ओ मुझा सोना हबीब मुझा दिलबर नबी जिनके सीनन में अल्लाह जो कुरान आ उन्हीं के सदके मां दुनिया हलाया तो उन्हीं के सदके मां मुल्क हलाया तो इता मालूम तो हे जहान है मुल्क हले तो कुरान वारन के सदके दीन वारन के सदके हाफिज़न आलमन के सदके कुरान वारन सा प्यार को जेके मदरसे में तवा वणो कहीं भी मदरसे में वणो सुबह जो तवा असर जे टाइम ते आजान मिले न अग में मदरसे में वणो उते मदरसे में मासूम बार अल्लाह जे कुरान जा हुंगार आहिन स्कूलों कॉलेजूं बंद थी वियो कोरोना वायरस जे नाले जे करे पर कुरान जा मदरसा हलंदा रहा जो इंशाअल्लाह क़यामत ते मदरसा भी रहंदा तो मदरसन वारा भी रहंदा तो
मदरसन जी खिदमत करण वारा भी रहंदा मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह हिन निबाजो उजण जे गोठ वारन के नंढन वडन के कुरान सां मोहब्बत नसीब अता फरमाए यारो हे रहमत वारो कुरान थव हे बरकत वारो कुरान थव फरमाई वनु नज़िलु मिनल कुरान मा हुआ शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन अब तो फरमाए शिफा भी मुझे कुरान में रहमत भी मुझे कुरान में पर फायदो उन्हीं के मिलंदो जे में ईमान जा दाणा हुंदा ए रब तवा के चूंडे वा खोड़ मानो आया हुंदा के कचारी जा शौकीन को कहीं जा शौकीन तवा सिर्फ अल्लाह जे कुरान जा दीवाना हो मां खुदा जो कसम खड़ी महफिल में चवा तो मैं जाने क़यामत जो दिहाड़ो थींदो हिन कुरान मजीद सा मोहब्बत करण जे सदके बुडल बेड़ो तवा सा गुनाहगारन जो तरंदो जहन्नम का बचाए रब जरूर इंशाअल्लाह जन्नत जो हकदार बनाए पंजन बच्चन के कुरान पढ़ाए असांजा दोस्त मेहनत था करन त बच्चन के स्कूल पढ़ायूं कॉलेज पढ़ायूं पैसा भी पंजा ट्यूशनूं भी पढ़ाईंदा लेकिन मदरसे के अंदर उहो छोकरो छडींदा जो सफा कमजोर नाबीन हुजे लूलो लंगड़ो हुजे मंडो टुंडो हुजे पर मदरसन वारन खुदा जो कसम उन तुझे पार ते मेहनत करे एड़ा हीरा पढ़ाए दिना हिन जिन जे सीनन में अल्लाह जो कुरान मां छो न चवां रख कुरान सां यारी केड़ा केड़ा रख कुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी ए दुनिया जा दोस्त बेवफा थी बावफा थी त अल्लाह जो कुरान एक कुरान भी रहमत वारो मिली त नबी भी रहमत वारो मिली जे मिठे मोहम्मद अरबी ते ही कुरान मजीद नाज़िल थियो नबी नबियन जो सरदार थई वो इमामुल अंबिया थई ये सोहनन जो सरदार थी मुसलमानों कंडियारे वारो दुनिया तोखे नथी मने हे नबी जो आशिक नाही हे नबी जो परवानो नाही मां खुदा जो कसम खड़ी महफिल में चवां तो असा जो पाक मोहम्मद अरबी वडे शान ईमान वारो ए एडो त हसीन नबी आ एडो त सोहणो नबी आ एडो त मान वारो नबी जे नबी के तू मान सुना तो जे नबी के जानवरन पखन परिंदन छा और हुजूर के पत्थरन भी सुना तो शामा पंहिंजे महबूब नबी की तारीफ कया तू मान मनियो तो साथी पियो पर हुजूर के हरणी भी सुना तो ओ निभादे उजड़ के गोठ जा मुसलमानों खुदा जो कसम असा जो नबी वडे शान मान वारो आ जी तारीफ में रब से फरमाए तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रहमतुल आलमीन नबीन जा नबी रस्ते सा पे वणन एकड़ो काफर हुजूर संगे सामो आयो बुतो कंडियारी जी पसगिरदाई जा मुसलमानो मिठड़े नबी के चवे तो ओ मोहम्मद करीम मा तो ते कलमो पढ़ा पर एकड़ो सवाल आ जे पूरो कदे कलमो पढ़ंदम संजन फरमाए केड़ो सवाल थी जे बुधाए त मुझे टुबड़े के अंदर केड़ी शय बंदो पान करीमन फरमाए मां बुधाया कि टुबड़े वाली शय बुधाए बुधो निभादे उजड़ जे गोठ जे जलसे में चणवारो नबियन जे नबी इमामुल अंबिया के चवे तो संगे टुबड़े वारी बुधाए तो आके सुधो कलमो पढ़ंदो ओ हबीब तुझे नाले तो सदके वणा ये कंडियारे वार न सुना तो साथी पियो हुजूर के जंग जे बलाउन सुना तो हुजूर के पत्थरन सुना तो मिठे मोहम्मद अरबी के वणन सुना तो इमामुल अंबिया जुम्मे जो खुतबो था जन ये खुतबे के अंदर रोण जो आवाज अचियो ई चीखाट पजी आ संजन जुम्मे जे खुतबे के चले हिय जो तकिन त शुक्ल खज जो बुंड थो रोए इए थो रोए जिनड़ो बार पंजे अबे अम्मा जी जुदाई में रोए पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मे जे खुतबे ते छडे करे शुक्ल खज जे थुड़के खणी भाकुर पातो नबी जो भाकुर जो पैजी वस अन्या सुडकन में वधी संजन फरमायो कह रोवारियो थई शुक्ल खज जो थुड़ तो चवे कि भला तुजी जुदाई रोवारियो आ संजन फरमाए केड़ी जुदाई मिली थी ते सोना अगे तवा जुम्मे जो खुतबो पढ़ंदा आयो मुजी भर में भी करे पढ़ंदा हो अल्लाह की रहमत तवा ते वसंदी ही पर बटे फड़ा मुझे मथो भी किरंदा हा हाने तवा पंजो मिंबर ठाराए छडियो आहे परे करे छडियो तो जो मां तवा जी कुर्बान वणा पाड़े को परे आया रब जी रहमत तवा ते वसेती पर मां अल्लाह जी रहमत को महरूम आया संजन फरमाए नरो मां मोहम्मद तुंहिंजे लाइ दुआ तो घरा रब तो शुक्ल के साओ करे छडी दो
नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। नारे तकबीर। रोई चवे तो साईं को भी मुझी दिल न ठरंदी। साईं फरमाए छा खपे सोना तुझो प्यार खपे। पान करीमन फरमायो मां मोहम्मद अरबी दुआ तुझे ला घुरा रब तोखे इतो खणाए जन्नत में लॻराए जन्नत ही तुझो मेवो खाइन। रोई चवे तो सोना को भी मुझी दिल न ठरंदी। पान करीमन फरमाए छा खपे कि दिल पर तुझो प्यार खपे। सजन फरमाए भला मां तोखे पार मो कढाए करे मां मोहम्मद अरबी पंहिंजे मिंबर जे हेठों दफन कराए मां मोहम्मद तुझे मथों भी करे जुमे जो खुतबो पढ़ा तो खुशी मो टहक निकरी वस खिली तो चवे सोना इन्हीं का वधी केड़ी खुशी होंदी जो तो मोहम्मद अरबी जा कदम हथन तुने कदमन हेठों हो जावा मा अरसलना का इल्ला रहमतल लिल आलमीन। रहमतुल्लाह आलमीन नबी तो फरमाए उनजो ढक्कन तो खोल। गाल याद आ विसरी वई ये जो ढक्कन जो खोले तो टुकड़े में गोह वेठी गोह तो मानुन को भजंदी आ जीअं जो निकी जे स्पीड में झंग दे मुंह कयई चपलन दे मुंह कयई वो काफर कावड़ जी करे नबी सिंह के चवे तो ओ मोहम्मद करीम है त भजी वई साईं फरमाए को न भजंदी जैसे भजी वई औ सोना तुझे शान तो सदके वणा मदीने जो मीर गो के सदिन तया ज़ब्बेर दे लई ओ गो काने थी वने हेदे पोते त मोटिया जीअं को मिठे मोहम्मद अरबी जा प्यारा जुमला बुधा गो पोते मोटी करे हुजूर जे कदमन में थी किरी पाक नबी जे पेरन के चुमण वेठी साईं फरमाए ओ गो काडे भी वने अर्ज करे थी ओ सोहा कल का वठी न ज़ालिम मुख टुबड़े में बंद करे छडियो न खातो नहीं न पीतो नहीं मां त बुखायल उन्यायल मां त झंग में रहदियां बूढ़न में जबलन में रहदियां मां तुम साईं कुछ खाई पी अचा मुझे सोने हबीब फरमाए गो तोखे मोकला खाई पी पो मोटी अचाई अखिन मां गोड़ा हारे चवे थी ओ मोजा दिलबर नबी तो मोहम्मद करीम जे चेहरे जो दीदार कम बुखत वई उन्नत वई पर थक भी लही वियो आ। जन चुस दे खबर मुखे सुनाने चवेती हा साईं अंत रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। सुना तो तमाए तू अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद करीम ओ कदियारे वारा जे नबी के तू मान सुना तो साथी पियो पर गोह भी हुजूर के सुना तो आ जिन सुना तो खुदा जो कसम जहन्नमी बणजी विया जिन सुना तो जन्नत के माड़न जा लायक बणजी विया। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में एक दफो अबू जहल आयो। अबू जहल नबी से जो पाड़े श्री हो जो माइट हो पर नबी जी दिल कुरे पे जेकर हे भी कलमो पढ़ी मां सा जन्नत हली नबी से के चवे तो ओ मोहम्मद करीम मां तो ते कलमो पढ़ा पर एकड़ो सवाल आ जे पूरो कंदे त कलमो पढ़ंदम। संजन फरमाए कर सवाल केड़ो सवाल थी के सवाल इयो आत्मा पंजे कई भी सहाबी के जंग ने मोकलियो तमा जे सलामन ते कोई भी जंग जो जानवर ते मां तो मोहम्मद ते कलमो पढ़ंदम। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अली फरमाए जी साईं फरमाए अली जल्दी कर जंग में वन अज मां मोहम्मद अरबी जो पैगाम खणी वन जेको भी जंग जो जानवर मिले तो उनके मां मोहम्मद जा सलाम दे त मिठड़े नबी तोखे घुरायो अचे न अचे उनकी मर्जी आ। बुधो मुसलमानो टिको वाज न थो क्या बस आखिरी जुमला खत्म थो क्या उन्होंने मौलवी मोनाया जो कुर्सी के चक्कणी वेही रहा मिंट थो कया वो डॉक्टर ही ना है जो को मरीज न सुञाणे समझो था ना। मुझा दोस्तों मुझा प्यारा भाईरो मदीने के मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो पाक नबी इमामुल अंबिया सोने अली के जो तो जल्दी जंग दे वने जेको भी जानवर मिले सलाम दई मोटी अजाई सोनो अली अवल घर में वियो घरों तलवार भी खई कुलन ते खणी जो रस्ते ते निकतो साहबी पुछा कि अली काडे थो वनी तू त पैगाम खणी थो वनी तू त कासिर बनजी थो वनी तलवार छो खई थई मुझे मुर्शिद अलीउल मुर्तजा शेर खुदा सही फरमायो इनी जे करे तलवार खई थम थी सके तो जंग जो जानवरा मत नबी जे फैसले के ठुकराए पो माली उनके जंग में दिसी न सकंदम सी धड़को धार करे पो मोटंदम तो अली अलिया
अली अलिया शेरे जलिया जो हक जो वलिया असा मुसलमान जो अली इमाम आज को अली के न मने जो वडो बेईमान वा मां सदके वञा मुर्शिद अली जे नाले ता जीअं जो सोनो अली जंग में लथो त जंग जो सरदार शींह सुतो पियो असा त गिदड़ ॾिसऊं भी भॼी वञी चो अली अली आ चो न सुभान अल्लाह जीअं जो शींह सुतो पियो ते जंग खां खणी पकड़े करे हीअं घुमाइण शुरू कयसि घुमाए 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 हेठ जो उछलीं त शींह जो दिमाग़ ही कम छॾे वियो शींह चयो मां भी ढंग जो सरदार आं पर मुखों को अञा वारी ॿी का हस्ती आ शींह जा पघर निकिरी विया दिमाग़ पंचर थी वियो थोड़ी देर खां पोइ जॾहिं शींह जो दिमाग़ कम करण शुरू करे ॾिनई शींह हीअं जो अली सोने ते नज़र पियसि थो त हुनजी इंसान जी अखी न पई ॿुॾे चंबा सिधा करे गजगोड़ करे सोने अलीअ ॾे हमले जो इरादो कयईं पाक अली मुर्तज़ा तलवार म्यान मां कढी करे हकल ॾेई चयोसि अला अंत असदुल बर्री व अना असदुल्लाह ओ ढंग जा शींह तोखे ढंग जी सरदारी ते नाज़ आहे मूंखे मिठे मोहम्मद करीम जी गुलामी ते नाज़ आ तू ढंग जो शेर आ त मां अल्लाह जो शेर आ नारे तकबीर शाने सहाबा चमन चमन कली कली चमन चमन कली कली चमन चमन कली कली नारे तकबीर जंग जो शेरा मां अल्लाह जो शेरा तुझो मूंसां मुकाबलो न थींदो अचे तो निबादे उजण जे गोठ जा मुसलमानों शींह जी जान में कपकपी शुरू थी वई ॾकणी पइजी वई पाक अली मुर्तज़ा शेर खुदा शींह दे तके फरमायो ओ शींह मां तोखे मारण न आयो आ मां तोखे कत्ल करण न आयो आ मां तो तोरे मदीने जे मीर जा सलाम खणी आयो आ अचे तुझी मर्जी न चे तुझी मर्जी मां हेठ वञा अली अॻियों शींह पोयों पुछ लुटकाईंदो सोने अली जे कढ लगवायो अबू जहल जो ॾिठो त अबू जहल जा तारा सावा थी विया हाणे त कलमो पढ़णो पवंदो छो त ज़िद्दी हो ऐं ज़िद्दी खे अल्लाह हिदायत न ॾींदो आहे जेको ज़िद कढी ईंदो आहे रब खे उनखे हिदायत सां माला माल करे छॾींदो अबू जहल जो सही मां न मञींदुमि नबी से फरमाए छो न मनी दे जैसे अली जी हथ में तलवार आ मौत जे भव को शींह आयो नबी से फरमाए अली चरियो कुर्बान वञा ओ अबू जहल चरियो न थी अली जी हथ में तलवार तो हुई पर अली अॻियों आ शींह पोयो आ के बिरड़ में भॼी वञी हा लिकी वञी हा कैसे मान मनी तुम ज़िद्दी माण्हू न मनींदो आहे हिकिड़ो बुजुर्ग हो अल्लाह जो वली हो दुनिया मनींदी हुयसि घरवारी न मनींदी या ॾाढी सरकार चङनि भलनि खे बुजुर्ग वीचारे खे न मनी बुजुर्ग वीचारे अची करामत ते ज़ोर ॾिनो त ही उॾामे पियो माण्हू तव्हांखे भुलाईंदा हूंदा ते देवबंदी वहाबी वलियन खे न मञींदा आहिनि जेको वलियन खे न मञियो ते लख लानत असां वलियन जा नौकर हो मां केड़े वली जी तारीफ़ बयान कयां खुदा जो कसम असां वलियन जे मज़ारनि ते वेंदा आहियूं उन्हनि खे कुलनि जो तोहफ़ो ॾींदा आहियूं वली मां उन्ही खे मञींदो आहियां जो 5 मिंट कंहिं वटि अचे त उनखे बि वक़्त जो वलीउल्लाह बणायूं वञनि त घटि में घटि निमाज़ी त कयूं वञे हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैहि परचुंडी शरीफ वारा देहरकी जे इलाके घोटकी जिले वारा मां सदके वञा बुजुर्गन जे नालनि तां चओ न सुभान अल्लाह के पाड़े में आयो बुजुर्ग कोई ईंदो आ वली ईंदो आ त माण्हू ज़ियारत लाइ ईंदा आहिनि पाड़े में घर हो ते बुजुर्ग आयो घरवारी खे चयो जल्दी कर देर न कर ते बुजुर्ग हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचुंडी वारो आयो थी हे टुकर मानी जो खणी वञी करे पढ़ाया सुभाणे कुकड़ जी शर्ता जी कुकड़ शर्त मारे वञ पढ़ाया साईं वटि अची पहुतो चइसि महिरबानी करे मानी जो टुकड़ो पढ़ी ॾियो साईं फरमाए छा कंदे चइसि सुभाणे मुंहिंजे कुकड़ जी शर्त आहे जीअं कुकड़ मारे वञे साईं त सबा पखियुनि खे न विढ़ाए मथां अल्लाह नाराज़ न थी वञे चइसि वधीक वाइद तकिर जी मूंखे ज़रूरत न आहे बसि महिरबानी कर पढ़ी ॾे उन बुजुर्ग अल्लाह वारे जी नज़र उनजे दिल ते पइजी वई तो बेड़ा ई पार थी वियसि
पढ़न था औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सूरत फातिहा पढ़ी दम करे नोस बनवाए वञ पुट वञी कुकड़ के खाराए। घरवारी के चई मानी जो गभो पढ़ाया है वहां सुभाणे कुकड़ शर्त मारे वींदो। घरवारी भी खुशी में मुड़स भी खुशी में भोरा भोरा करे कुकड़ के खारायो पर सॼी रात निंड न पई अचे। काफी रात जो हिस्सो गुजरी वियो घरवारी के जाग थी। घरवारी चवे थी मां ॾिसी त क्या कुकड़ जो ॾिसी त क्या हिय जो अचे ओ निभागे उंजण जे ॻोठ जा मुसलमानों जीअं जो अचे त कुकड़ जी मुंडी हेठ लगी पई आ। माई मथो अची करे बीठी ॾिसे जो कुकड़ पंहिंजे ज़ुबान हाल में छा थो चवे अल्लाहू अल्लाहू जो आहे भी अल्लाह केरा सॼी दुनिया जो मालिक केरा। माई उथी सियारे जी रात हुई भजंदी वही वञी मुड़स खे लोड़ो ॾिन चई मारिया उथ त सही चई ख़ैर तो आए ख़ैर कहिड़ो आहे तो कुकड़ मुलो थी शिरक भरियो किन भागी तरी त तोखे झलिया पियो तन वहाबिन मुल्लन ॾिन मोकिल कुकड़ जो त मुहकारो करे छॾे। घरवारी तो जेको छो सोचो हाणे छा करणो आहे जे हाणे ॿियो कुझु न थींदो इन भाड़ी कुकड़ खे कोहणो सीर था ॾियूं हे त हाणे कमाए खाराईंदो हो हाणे काॾो विढ़ंदो हे त ज़िक्र जूं लोलियूं। हाओ करीम तुझे नाले तां सदके वञा जेते राज़ी थो थिए त तेरी नथो करे जेते नाराज़ थो थिए त उनखे जन्नम में धिको थो ॾे। अचे तो कुकड़ के सीर भी नहीं गोश्त जो बूटियूं बूटियूं करे देगड़ी में तैयार करे भई घरवारियों ज़ाल ऐं मुड़स वेठा आहिनि। हाणे खाइण जो इरादो कयो अथनि हुन बि बूटी खईं हुन बि बूटी खईं हिकिड़ी बूटी हथ में ॿी वात में अथनि ॿिन्हिनि जूं मुंडियूं हेठि थी वियूं ॿई शुरू थी विया अल्लाहू अल्लाहू हू अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्लाहू। नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर। सुबह जो सिज न भरियो ज़ाल ऐं मुड़स अची करे बुज़ुर्ग जे पेरनि में अची किरियासीं अॼु सुञातो अल्लाहू आहे असांखे ज़िक्र बि ॾे पंहिंजो मुरीद बि करे वाइदो था कयूं कुकड़ न विढ़ाए। असां वली इन्ही खे मञींदा हूं जो 5 मिंट कंहिंजे तॾे ते लंघी अचनि त उन्हनि खे बि वक़्त जो कामिल वलीउल्लाह बणायो। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला तव्हां असांखे अकुल नसीब करे आमीन त चओ सम्झण जी कोशिश कयो अल्लाह वारनि खे सम्झण जी कोशिश कयो। अल्लाह वारो उहो हूंदो आहे जो 5 मिंट कंहिंजे लड़ी अचे त उनखे बि निमाज़ी कयूं वेंदो। वो अल्लाह वारो ना है जो 5 मिनट कंहिंजी उताक अची वे च बाबा निमाज़ुनि बि ॿारनि जी गिणती न कयो मां जो वेठो याद रखो मुसलमानों कलमे वारो बस आखिरी जुमला तवज्जो कयो पाक नबी जी दिल सड़े पे जे करे हे भी कलमो पढ़ी अबू जहल मासा जन्नत हले ओडे हो बुजुर्ग भी करामत जी जोर ते उड़ा में पियो गाल याद है उड़ामी घर लई आयो घरवारी किस गाल बुध अज बुजुर्ग मां डिठो तू टाड़ू हणदो आ मां बुजुर्गा मां वलिया हो उड़ा में पयो जी अंधी पो सुना तो भी के ना चे इहो ही त मां होयो हाँ तड़ी त टेड़ो टेड़ो पियो रे निभादे उजण वारो अल्लाह की मेहरबानी से कारी शाहिद हुसैन मेहनत करे 21 हाफिज पैदा किया इंशाअल्लाह अन्या भी मेहनत करे 1 साल आया से तो 45 होगा पर तहां जे तावन की जरूरत है। तू पंजा बच्चा छड़ तो सही मदरसन में दीन सिखन कुरान पढ़न मन तुझी कबर अच्छी थी पवे मन तुझी आखिरत सवार जी पवे मन अबे जी कबर जन्नत जी बागन मां बाग बनगी पवे। यार कुरान सा यारी रख कुरान सा मोहब्बत रख। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाया अबू जहल दे खबर कैसे मां न मनींदुम संजन फरमाए कर दो को सवाल रहमत जो दरिया जोश में आ
जैसे जे इहो शींह तोखे सुञाणे त मां कलमो पढ़ंदुमि। नबी से शींह ॾे तकियो त अखियुनि मां ॻोढ़ा पिया वञनि। साईं फरमायो शींह छो थो रोए जैसे कीअं न रोवां, अॼु मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी ॾींहुं थो नज़र अचे। साईं फरमाए ख़ैर त आहे जैसे कल हिकिड़े नौजवान जो कुर्बान वञा, बकरी झंग में खुली आई, बुख बि ॾाढी सतायो, हुनखे चीरे फाड़े खाई वरितो आहे। मां सम्झां थो तव्हां ॾे दाही आयो हूंदो, फरियादी आयो हूंदो, ये इंसाफ़ छो त मां न बचंदुमि। साईं फरमाए शींह मां ॾे को दाही न आयो आहे, फरियादी न आयो आहे। पोइ शींह तो चवे साईं पोइ मूंखे छो घुरायो अथव? साईं फरमाए इन्ही जे करे घुरायो त मां ॾे ख़बर मूंखे सुञाणे थो कि नथो सुञाणे। साईं खे ॾिसी करे रोई चवे थो अंत रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। ओ सोना सुञातो त मां तो अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद करीम। ओ निभाजे उजड़ जे गोठ जे जलसे में अचण वारो खुदा जो कसम खणी मां इन महफ़िल में चवां थो, असांजे महबूब नबीअ खे झंग जे शींह सुञातो, हुज़ूर खे हरणी सुञातो, हुज़ूर खे गोह सुञातो, हुज़ूर खे सुकल खज जे बुट सुञातो, पर न सुञातो त तूं मां न सुञातो, तूं मां न सुञातो त छा थी पियो? असांजो नबी जो सभ खां शान में, मान में, मर्तबे में, मक़ाम में मथे आहे। जै नबी जला 1.25 लाख नबियन भी रब को रोई दुआऊं घुरियूं। रब असां के नबी न करे आहिनि, दिल भर जो उम्मती करे। शुक्र कर जो बिना घुरजे अब्बे जी झोली में, अम्मा जी झोली में मिठे मोहम्मद ते कलमे जी दौलत सां नवाज़ियो कर। नबी असां प्यार मन बुडल बेड़ो तरी पवी, मन जहन्नम खां बची जन्नत हलियो वञी। नबी इल्म बच्चन के पढ़ाए, बच्चन के आलिम हाफिज कारी कर। नबी तो फरमाए मन कर अल कुरान फस्तज़हर फहल्ल हलालहू हर्रम हरामहू अदखलहु अल्लाहुल जन्नह व शफा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुन नार। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह से कुरान जे हाफिज के सॾु कंदो, ओ कुरान जा हाफिज, ओ कारी साहब जी मुंहिंजा अल्लाह के दुनिया जूं मयारूं भी बर्दाश्त कई। माण्हू तोखे मुल्लू बुल्लू चवंदा हा, माण्हू तोखे ईअं टोटी चवंदा हा। अॼु अल्लाह जो कुरान तुंहिंजे सीने में आहे, कुरान जा हाफ़िज़ मां रब तो ते एॾो राज़ी आहियां, एॾो राज़ी आहियां। 8 दरवाज़ा जन्नत जा खोले ॾियां तो जहिड़े दर मां दिलि घुरे ई हलियो वञ। हाफ़िज़ सगोरो अखियुनि मां ॻोढ़ा हारे चवंदो अल्लाह मां अकेलो कीअं वञा? हे मुंहिंजा दोस्त काॾे वञनि, हे मुंहिंजा मिट काॾे वञनि, हे मुंहिंजा अज़ीज़ करीब काॾे वञनि? साईं फरमाए वशफ़ा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम क़द वजबत लहुन नार। अल्लाह तो फरमाए बाना 10 माण्हुनि जी स्पेशल कोठा थो ॾियां। हाणे पंहिंजा वणनी, पराया वणनी, दोस्त वणनी, दुश्मन वणनी, जेके वणनी 10 खे जेके जहन्नम जी बाहि जिन जे मथो वाजिब थी चुकी आहे, उन्हनि खे बाहि में पड़ी जन्नत वठी वञ। मां अल्लाह तोखे शफ़ाअत जो हक़ थो ॾियां। वाफ़िज़ साहब 10 वठी जन्नत जो वेंदो, खोड़ माण्हू अची चिंबड़ंदे साईं नथो सुञाणे। कंडियारे जे शहर में तू घुमे पियो, मां तोखे हथ मिलायो हम कुरान वारो समझी। साईं तोखे भाकुर पाए मिलियो हम चाह प्यारी माई, कुरान वारो समझी। रब के अर्ज कर दुनिया में त आम मुल्लो समझम, पर अल्लाह वट तुंहिंजो मकाम मथे आ। मन अल्लाह तुझी शफात कबूल करे, मन मां गंदे के भी जन्नत ॾेई छॾे। चिमड़ियो बुढ़ो को हेॾो तो पकड़ेस, को हेॾो तो पकड़ेस। रब तो फरमाए मलाइको छा है? रब सॼो मंज़र ॾिसे थो। फरिश्ता चवनि था मौला हिन खे मयारूं था ॾिन। को चवे थो मां कपड़ा वठी ॾिना माई, को चवे थो चाहे प्यारी माई, को चवे थो तोखे हथ मिलायो कुरान वारो समझी। अल्लाह से तो फरमाए मलाइको मुझे कुरान वारे के मयारी न करायो, जिन दुनिया में मुझे कुरान वारे जी इज्जत कई छॾियो, इहो भी कुरान वारे सां गॾिजी जन्नत में मज़ा माणे। वो शायर दुआ बच्चन के कुरान पढ़ाईंदो। ॻाल्हायो त सही। हे अल्लाह जो तहां ते भी फज़ल थियो, मूं ते भी फज़ल थियो। रब साईं जी मेहरबानी थी जो मां ना चीज के भी हिते घुराए करे कुरान पढ़ाए। लाउड भी माशाअल्लाह फिदाए को साउंड, ॿिया भी खोड़े को साउंड ॾिठा, पर हिन जहिड़ो लाउड मां काथे। अल्लाह हिन के दीन में फिदा कयो आहे। चओ न सुभान अल्लाह। दीन जे वाइदन में हिन खे भी मज़ो पे ईंदो वींदो, आवाज ॾींदो त कंडियारे को क्रॉस करे मुन मुंहिंजे शहर भिरिया में पहुचे आवाज। ऐं यकीनन जिते भी आवाज पुॼंदो हूंदो रहमत वसंदी हूंदी। हे बरकत वारो कुरान, हे शान वारो कुरान, हे वॾे मक़ाम वारो कुरान।
मुसलमानों खुदा जो कसम एडी त अल्लाह वटि इन जी इज्जत थव एडो वफादार थव एडो वफादार थव जिते सब छडे वींदो ते कब्र में भी कुरान कमींदो त क़यामत में भी कुरान कमींदो जहन्नम को बचाए जन्नत भी कुरान वठी ॾींदो ओ छा इरादो आहे कुरान सां यारी रखंदो अब ॻाल्हायो त सही जिंदगी ते को भरवसो ना है 4 ॾींहं जी जिंदगी आ मत जिंदगी जी आखिरी रात न हुजे किन पक थो वञा जीअरा रह अब तहां के पक्का है नौजवानन के त पक कोनी कुरानन के मत हुजे न का गारंटी कोनी याद रखो मुसलमानो सच्चे नबी जे सच्चे दीन सा प्यार हकीकी नबी जे आशिकन के सुञाणियो मिठे मोहम्मद जे परवानन के सुञाणियो मानू असा ते लेबल हणदा हिन हे वहाबी हे देवबंदी न मनीदा हिन वलियन के न मनीदा हिन नबी जे बच्चन के मां खुदा जो कसम खणी तो चवा असा वलियन का भी नंबर हो नबी जे बच्चन का भी परवान नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर यही हक जामा आलिम हन लेकिन सिर शरीयत रखी घुमंदा था जालमन के हक के बुधायो अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जो डो केड़ो हो डो इयो हो जो हक बुधाईंदो हो जालमन बर्दाश्त न कयो पर अल्लाह ताला उनके ओ जन्नत जो लायक बनायो शहादत जो ताज पाराए सुबह जी सुन्नत नबवी पढ़ंदे शहादत जो ताज पाराए पाण ने घुराए दुनिया चौंदी ही नबी जो आशिक न हो पर अल्लाह नबी जे आशिक के सुबह जी सुन्नत में पाण ने घुरायो ए हर जलसे में चौंदो हो हुब्बे अहमद अजल ही से सीने में है मैं उन जा लफ्ज तो दोहराया था तो हुब्बे अहमद अजल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है चौंदो हो बेसहारा न समझे जमाना हमें हम गरीबों का आका मदीने में है गणती उहो करे जो बेवार सो हुजे असां जी वारसी मिठो मोहम्मद कंदो इंशाअल्लाह बुडल बेड़ो तरंदो तरंदो जन्नत खां बची तो जन्नत हलिया असा मदीने वारे साईं जा नौकर हो मां दुआ क्या तो अल्लाह सबनी के गुंबदे खजरा जी जियारत नसीब कराए या दुआ घुरा के न सदाई इते फिरो पिया या घुरा न मदीनो मदीनो आजे मदीनो डिठो नाही गायो नाही महबूब जो रोजो दिसिया बैतुल्लाह दिसिया थकई लही गई ये रोजे वाले नबी फरमायो मंजार कबरी वजबत लहू शफाती ये मिठड़े मोहम्मद करीम सोहरन के सरदार आमिना जे लाल चयो जो जिंदगी में एक दफो भी मुझे रोजे ते सलात व सलाम पढ़ी मुझे मथो वाजिब क़यामत में हथ पकड़े जन्नत में जाए वठी दींदो मां जो मदीनो मदीनो आ अचे तो एकड़ो पाकिस्तान जो हाजी मदीने मुनव्वर में आयो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर मदीने के अंदर ॾिठई एकड़ो मासूमणो ॿार हो मदीने जे घिटिन में हॾा पियो मेड़े खाए सॾ करे चयंसि पुट अच मां तोखे तूं हॾा छो थो खाए रोई करे चयंसि मां गरीब मां से मिसकीन हां मुंहिंजी अम्मा हिकिड़ी आ अबो मरी वियो आ अम्मा खे पाड़े मां मानी मिलंदी आ कॾहिं ढो थींदो अथसि कॾहिं न थींदो अथसि मां हॾा मेड़े कुंडन कुर्शन में रुली पिनी मड़े ढो करे घर वींदो आ उन बुजुर्ग जो जेतिरा ॾींहं मां हिते रहां थो मां तो मां सां गॾु मानी खाईंदो कर वो हिंदुस्तान जो बुजुर्ग हो अल्लाह जो वली नेक साले बानो हो उनके मानी भी खाराईंदो रहो तरबियत भी कंदो रहो पुट जेकॾहिं मुंहिंजे शहर हिंदुस्तान में हले उते तोखे कुरान मजीद जो इल्मु पढ़ाईंदुमि हाफ़िज़ भी कंदुमि कारी भी कंदुमि आलिम करे पोइ तोखे मदीने मुनव्वर वठी ईंदुमि वञ पंहिंजी मिठड़ी अम्मा खां मोकल वठी आ छोकरो वयो अम्मा के चई अम्मा जेकर मोकल दे बुजुर्ग आयो आ तो मां तोखे पंहिंजे हिंदुस्तान मुल्क वठी वेंदुम आलिम थी आए त ढवई ढव ऐं कुरान वारो कॾहिं बुख मो ॾिठो अथव अब ॻाल्हायो त सही न जाॾे जू वञूं था माण्हू मिनथूं था कनि से 5 मिंट टाइम ॾियो वधीक न चाहे जो को मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह से तव्हांजे बच्चन खे हाफ़िज़ ऐं आलिम ऐं कारी करे आमीन त चओ नड़ो के मां थी चवे पुट जेकॾहिं हदीस पढ़ी अचे इल्म नबी जो पढ़ी अचे ॿियो छा मां मोकल थी ॾियां कपड़ा भी सामान खणी निकितो
एडे बुजुर्ग वटा आयो बुजुर्ग उनके वरतियो पे वने टिकट विकेट ओके थी वई तैयारी थी वई जी बाजार मो लंघियो पे वने तो बुजुर्ग के चवे पे साईं हे रेड़ी ते छा रखला उन बुजुर्ग अल्लाह वारे तो छोत विचारो हो त खला खाइंदो हो वो मिस्कीन हो जे बाबा हे अंब पे आहिन त कहते चाचा तुझे मुल्क हिंदुस्तान में अंब आहिन जे जाम अंब हिन वरी अगनो टपियो चई हे छा रेड़ी ते रखला जे पुत्र केला आहिन ते तुझे मुल्क में केला आहिन जे जाम केलन जा बाग हिन ढव कराइंदो माई ये सजी बाजार में पुछंदो वियो कुराड़ो बुजुर्ग दसींदो वियो हे नबी जे रोजे तो जो गुजर थियो ते नबी जे रोजे दे इशारो करे चेस ओ चाचा तुझे मुल्क में एड़ो साए रोजे वारो मोहम्मद आहे या ना निबादे उजण जे गोठ जा मुसलमानो उन बुजुर्ग जी अखिन मां गोड़ा वई आहे रोई चई पुत्र जे मुझे मुल्क में यो साए रोजे वारो मोहम्मद हुजे हाथ मां मदीने छो नंढे चुस चाचा पो तुझे मुल्क न हलंदुम मुखे बुख मंजूर हटा मंजूर दर दर ते रुलण पिनण मंजूर पर मिठे मोहम्मद जे रोजे को जुदाई मंजूर ना है मां भी दुआ करण आयो हां जेके बिन जलसे में आया हो रब सबनी के मक्को मदीनो हिक दफो जरूर दिखारे वे यार अल्लाह सबनी के रोजे अतर जी ज़ियारत कराए बस अल्हम्दुलिल्लाह थकल भी डाढो हम पर ही कारी अब्दुल हमीद जोरावर मानू